بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين الصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين أبي القاسم محمد وعلى أهل بيته الطيبين الطاهرين المعصومين ولعنة الله على أعدائهم أجمعين أما بعد قال الله تبارك وتعالى في محكم كتابه المتين وهو أصدق القائلين وقوله الحق بسم الله الرحمن الرحيم رب زدني علما नाज़रीन किराम सामिन मुहतरम सलाम अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाज़रीन किराम असां फ़ज़ीलत इल्म जे मौज़ू ते 19वीं निशस्त में तव्हां सां मुखातब आहियूं। असांजी गुफ़्तगू जारी आहे आदाब तालुम में। तालिब इल्म जे लाइ ज़रूरी आहे जेको इल्म हासिल करे थो उन इल्म में फ़िक्र करे, तफ़क्कुर करे, गौर फ़िक्र करे। जीअं इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाइनि था मन अक्सरुल फ़िक्र फ़ीमा तअल्लम अतक़न इल्मुहु व फ़हमुहु। जेको शख़्स पंहिंजे इल्म में घणी गौर फ़िक्र कंदो उन जो इल्म ऐं फ़हम मज़बूत थींदो। ऐं जंहिं इल्म में फ़हम ऐं फ़िक्र न हुजे उहो इल्म कम जो नाहे। इल्म में ज़रूरी आहे फ़िक्र ऐं फ़हम हुजे। सानियन आदाब इल्म में इहो आहे मारिफ़तुल आराए, याने जेके आरा आहिनि या अक़वाल आहिनि, जिहात आहिनि, वजूह आहिनि, उन्हनि अक़वाल खे ऐं उन्हनि आरा खे ऐं उन्हनि में जेको इख़्तिलाफ़ आहे उन खे सम्झे। छो जो इहो तालिब इल्म अगरि इख़्तिलाफ़ खे न सम्झंदो, ख़ुदि आरा खे न सम्झंदो त इन तालिब इल्म खे ख़बर न पवंदी त सही ऐं क़ौल हक़ छा आहे, क़ौल बातिल छा आहे। जीअं इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाइनि था मन इस्तक़बल वजूहुल आराए आरिफ मवाक़िअल ख़ताए। जंहिं शख़्स वटि मुख़्तलिफ़ आरा ऐं नज़रिया पेश कया वञनि त ज़रूरी आहे उन तालिब इल्म जे लाइ त उन्हनि मां सही आरा ऐं बातिल आरा खे सम्झे ऐं इख़्तिलाफ़ खे सम्झे। ऐं जॾहिं इख़्तिलाफ़ जी ख़बर ई न पवे त पोइ इहो सही राय खे सम्झी न सघंदो। सालिसन तालिब इल्म जे लाइ अदा मिले थो त क़बूल क़ौल हक़ करे। जीअं रसूल इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे अल हक़ु मा अली व अली माल हक़। हक़ अली सां गॾु आहे ऐं अली हक़ सां गॾु आहे। नाज़रीन इहो क़ौल रसूल इस्लाम हक़ आहे। ज़रूरी आहे क़ौल हक़ खे तस्लीम करणु। तालिब इल्म जेको आहे उहो क़ौल हक़ खे तस्लीम करे। जीअं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो इरशाद थी रहियो आहे सूरत ज़ुमर आयत नंबर 18 में फ़बशिर इबादिल्लज़ीना यस्तमिऊनल क़ौल फ़यत्तबिऊन अहसनहु उलाइकल्लज़ीना हदाहुमुल्लाहु व उलाइक हुम उलुल अलबाब। ए हबीब पंहिंजनि बंदनि खे ख़ुशख़बरी ॾे जेको क़ौल ॿुधनि था ऐं उन ते अमल कनि था। उहे आहिनि जन खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिदायत कई आहे ऐं साहिब अक़ल आहिनि। जेको क़ौल हक़ खे क़बूल करे उहो साहिब अक़ल आहे। बस नाज़रीन तालिब इल्म जे लाइ ज़रूरी आहे
त क़ौल हक़ जे अॻियां सर तस्लीम करे वसल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।